मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं बाज़ माण्हू चवंदा आहिनि त पंहिंजी सिंध में काफ़ी जॻहनि ते हज़रत अली साईं जा क़दम मुबारक मौजूदु आहिनि। इन जी हक़ीक़त छा आहे? साईं इन जी कंहिं क़िस्म जी काई तहक़ीक़ात न आहे। ऐं काफ़ी असांजे सिंध जे इलाइक़े जे अंदरि ग़ालिबन हैदराबाद जे अंदरि बि ॿुधाईंदा काफ़ी, या हैदराबाद खां अलावा काफ़ी ॿियनि जॻहनि ते बि हज़रत अली साईं जा क़दम मुबारक। त इन जी कंहिं क़िस्म जी कोई सनद सां कंहिं रिवाज सां तहक़ीक़ात न आहे। बाक़ी जेकॾहिं अगरि कोई सिस्टम जेको आहे काफ़ी बंदा जेको आहे इन मामले खे इन जे करे मथे उभारींदा आहिनि, इन जे करे मथे खणंदा आहिनि कारोबार जे लाइ, पैसे जे लाइ। बाक़ी का सनद जेको आहे या का रिवायत या कंहिं हिकु बहितरीनु मौलवी जी का स्पीच या को हवालो बि न आहे त जेके असांजी सिंध जे अंदरि हज़रत अली साईं जा क़दम मुबारक आहिनि, इहा ॻाल्हि दुरुस्त आहे। न, हे ॻाल्हि किथां बि जेको आहे कन्फर्म न आहे।